कुमार साहब मेहरबानी स्टेज ते वेठल साईं निसार खोखर साईं कदीर अंसारी पिंडाल में वेठल दोस्तों हक मौजूद ये सब खां पहिरीं माय पब्लिकेशन जो थोराइतो आहियां जंहिं मुंहिंजो इहो किताब आंदो है। पहिरियों किताब जंग जा माण्हू हिन साॻिए सब्जेक्ट ते हो ऐं हाणे हीअ किताब आंदो अथनि ऐं उन सां गॾु हिन किताब जी मुहरत कराई। खाना बदोश कबीलनि जे हवाले सां माने असांजी सोसाइटी जे अंदरि विदिन सोसाइटी हिकिड़ी ॿी सोसाइटी आहे त खाना बदोश कबीला केरु आहिनि, खाना बदोश कबीला किथां आया, ये हिकिड़ा वॾा सुवाल आहिनि। माण्हू केरु आहिनि, छो हलनि था, जॾहिं असां अञा डिजिटल एज न वञूं पिया ऐं असां इंडस्ट्रियल इनकलाब खां जेको अॻिते निकिरी चुका आहियूं तॾहिं बि माण्हू अहिड़ी ज़िंदगी छो था गुज़ारिनि। इन जे पुठियां हिकिड़ी पूरी हिस्ट्री आहे, पूरी तारीख़ आहे, उनजा पंहिंजा हिकिड़ा रीज़न आहिनि, फैक्ट्स आहिनि। हाणे इहे घणा कबीला जेके आहिनि उन मां तमामु थोरा कबीला आहिनि जेके ओरिजिनली सिंध जा आहिनि। बाक़ी गॾियल हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ स्टेट्स खां इहे माण्हू हलिया आहिनि ऐं इहे माण्हू हिन वक़्त जे एशिया खां ॿाहिरि बि विया आहिनि। ताज़ो हींअर हिकिड़ो किताबु आयो आहे जेको लार्ड जे जतन ते आहे त जेके इराक में ऐं उन्हनि जो मूं हिन में रिव्यू आहे किताब में त जेको मादान ऐं मारिश कबीलो आहे उहो असुल में असांजी लाड़ जा जत आहिनि। उन्हनि रिसर्चर्स उन में फैक्ट्स ॾिना आहिनि ऐं उनखे साबित कयो आहे। उहे उतां वेही न साबित कयो अथनि, उहे लाड़ बि आया आहिनि ऐं इराक बि विया आहिनि। उन खां पोइ फील्ड रिसर्च सां उहा ॻाल्हि साबित कई अथनि। बुनियादी तौर रिसर्च ऐं फील्ड रिसर्च जे लाइ वरी तव्हांखे डॉक्यूमेंट्स बि खपंदा, पर आउं हिनखे फील्ड जर्नलिज़म जो किताबु सम्झां थो ऐं मूंखे वणंदी फील्ड जर्नलिज़म आहे। आउं पंहिंजे पाण ते रिसर्चर वारो माना रूबरू इंट्रोडक्शन नथो आणणु चाहियां, उहो तमामु वॾा स्कॉलर्स हूंदा आहिनि जेको कुझु बि। हाणे जेके ग्रेट इंडियन डेज़र्ट है उनजे अंदरि जेके कबीला पाण सर सां तालुक़ रखां थो, उनजे अंदरि जेके कबीला आहिनि आउं सम्झां थो त दुनिया जे अंदरि जेको कल्चर जी प्योरिटी ऐं ख़ूबसूरती आहे, आउं सम्झां सिंध जे अंदरि जेको कल्चर जो हुस्न आहे उहो थरपारकर जे अंदरि तव्हां ॾिसी सघो था। उन कल्चर जी जेका वैरायटी आहे उहा बि असांखे थरपारकर जे अंदरि जिन दोस्तनि थर ॾिठो हूंदो उनखे हिकिड़ी कल्चर जी डाइवर्सिटी नज़र ईंदी। उन मुख़्तलिफ़ कल्चर, मुख़्तलिफ़ मज़हब, मुख़्तलिफ़ रीतू रस्मूं जेके हिन सिंध में या हिते असांजे उत्तर सिंध जूं वरी उन खां थोरियूं डिफरेंट आहिनि। उन में हिकिड़ो निज़ाम हिते जी सरदारी निज़ाम आहे कि असां वटि पंचायत आहे ऐं उहा पंचायत स्टिल येट अञा ताईं आहे। उन पंचायत जो हिकिड़ो निज़ाम आहे, जेकॾहिं को माण्हू पंचायत जेके असूल जी भञकड़ी करे थो या उनजो कंहिं क़ाइदे कानून सां डिसएग्री थिए थो त उनखे उन पंचायत मां कढियो वेंदो। मतिलबु उन्हनि जा अञा ताईं निशान बि आहिनि। उहे छा कंदा, भीलनि जी पंचायत आहे। मिसाल तौरु जेकॾहिं को भील पंहिंजी पंचायत जे उसूलनि खे टोड़े थो त हू छा कंदा, हिकिड़ो गोल दाइरो हूंदो, उनजे चौधारी बाक़ी कम्यूनिटी वेंदी हुई ऐं पंचायत माना 5 माण्हू बिरादरी जा जेके चङा हूंदा उहे अंदरि वेंदा ऐं ॾुआरी खे अंदरि विहारींदा। उन खां पोइ उन्हनि जो केस हलंदो ऐं उन केस में जेॾी महिल फाइनल थींदो हिकिड़ी खारक उनखे टोड़ियो वेंदो ॿिनि हिसनि में। जेकॾहिं उन जो ॾोह साबित थो थिए त उनखे बिरादरी मां कढियो वेंदो ऐं उहो माण्हू वरी बिरादरी जे कंहिं बि मरणे परणे भत काज ॾेती लेती कंहिंजो हिसो न हुओ। पोइ उहे माण्हू जेके पंचायती निज़ाम मां कढिया विया उहे माण्हू मुख़्तलिफ़ कम्यूनिटी सां रहिया वञी ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़िंदगी गुज़ारी। खाना बदोश कबीलनि में हिकिड़ा बदोश कबीलनि जेके मुंहिंजी सम्झ में ब्रिटेन एरा में बि स्टेट्स हुयूं, उन्हनि स्टेट्स जो हिकिड़ो कानून हूंदो भाई हिकिड़ो आउं जेको आहे हुनजो बादशाह आहियां ऐं जेकॾहिं उहो बादशाह मरे थो त उनजी गादी ते वरी ॿियो केरु वेंदो, पर उन ते गादी ते वेहण वक़्तु उनजो भाउ या उनजो पुटु को उन ते गादी ते तज़ाद थींदो। कॾहिं पुटु चवंदो त मुंहिंजी विरासत, कॾहिं भाउ चवंदो त मुंहिंजी विरासत, त उहो विदिन उन स्टेट जे अंदरि हिकिड़ो ग्रुप डेवलप थींदो। उहो ग्रुप गादी जी दावा कंदो त पोइ जेका उनखे गादी जे माण्हू खे मिलंदी हुई उहो उन जेको बाग़ी ग्रुप हो उनखे स्टेट वञा ॿाहिरि कढी छॾींदो ऐं उनजे लाइ चवंदा हे परवटिया आहे। उहे स्टेट मां निकिरी वेंदा,
वरी वापस अची स्टेट में धाड़ा बनदा उन्हनि जो अमन भी ख़राब कंदा ऐं उहे माण्हू पोइ वञी ॿियनि कबीलनि सां गॾु रहिया ऐं खाना बदोश थिया। टिया उहे कबीला हुआ जेके आर्टिस्ट हुआ, जेके नचंदा हुआ, जेके ॻाईंदा हुआ, जे कबूतरा मिसाल तौर असां वटि त उन जे लाइ सोसाइटी जे अंदरि स्पेस न आहे, पर राणे मूमल जो जेको दास्तान आहे उन जे अंदरि जेॾीमहिल मूमल वञे थी और राणो वञे थो मूमल खे त विच में जेके माण्हू रोकींदा हुआ उनखे मिलण खां जेको दास्तान जे अंदरि अचे थो त उहे असल में नटिया नटिया नटराज हिकिड़ो कबीलो आहे ऐं नट हिकिड़ो देव आहे जंहिंजी इबादत कंदा आहिनि ऐं उहो नाच जो देव आहे ऐं हीउ उहो कबीलो पोइ जेॾीमहिल दरबारूं वयूं आर्ट जो उहो हिसाब किताब न रहियो, दरबारनि जे अंदरि रक़्स थींदा, दरबारनि में हिननि खे जेको कुझु मिलंदो उहो साल जे लाइ हिन लाइ काफ़ी हूंदो। पोइ जेॾीमहिल हू माण्हू उतां निकिता त उन्हनि मुख़्तलिफ़ ॻोठनि मुख़्तलिफ़ शहरनि में इहे करतब ॾेखारणु शुरू कया ऐं पोइ ॻोठनि जो जेको हिसाब किताब बि रहियो त हे माण्हू अची शहरनि में गटर नाले जे किनारनि ते विहण लॻा। हिकिड़ो सबबु इहो त हे इन खां सवाइ ॿिया बि काफ़ी सबब आहिनि जेके उन्हनि जे लाइ ऐं अलाउद्दीन खिलजी मिसाल तौर हमलो करे थो, हुनखे भवारिया कबीलो उहो हुन सां बग़ावत करे थो ऐं उहो अलाउद्दीन खिलजी वरी उन ते सख़्ती करे थो ऐं उहो माण्हू उतां निकिरे थो ऐं पोइ जेके उहे भवारिया कबीलो उहो ॾुहारी बि थिए थो, क्रिमिनल बि थिए थो, उतां खां ॿाहिरि निकिरी वञे थो। त जेके मुख़्तलिफ़ हमलेआवर हिन ग्रेट इंडियन डेज़र्ट में दाख़िल थिया या हिन गॾियल हिंदुस्तान में दाख़िल थिया उन्हनि सां आउं हिननि खे हीरो सम्झां थो। थी सघे थो ॿियनि जा हीरोज़ न हुजनि। हे उहे माण्हू आहे जंहिं बि असांजे इंडियन सब कॉन्टिनेंट ते हमलो कयो आहे उन्हनि जी बग़ावतनि में हिननि माण्हुनि जो बेल रोल आहे। हिननि बग़ावतूं कयूं ऐं हिननि खे भॼण ते मजबूर कयो या खाना बदोशन ते। इवन तव्हां जेकॾहिं ब्रिटेन एरा में ईंदा त ब्रिटेन एरा में ऐं उनजो मूं चैप्टर हिन में रखियो आहे त हिकिड़ो ट्राइबल क्रिमिनल एक्ट पास थियो। उहो ट्राइबल क्रिमिनल एक्ट जेको हो उहो हिंदुस्तान जे सभिनी खाना बदोश कबीला हुआ जंहिंमें 250 खाना बदोश कबीला हुआ। उन्हनि खाना बदोश कबीलनि ते इल्ज़ाम हो त हे जेके खाना बदोश कबीला आहिनि इहे जेके बि हिंदुस्तान जे अंदरि नंढियूं नंढियूं बग़ावतूं थियनि थियूं ऐं जेको ब्रिटेन एरा जी मुखालफ़त करे थो उन्हनि खे हथियार ट्रेवलर्स आहिनि, हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि खां टे हंधि, इहो हिननि जो कारोबार आहे। उहो मूं हुन में लिखियो आहे त उहे बि हिकिड़ा वॾा फैक्ट और इन्हनि खाना बदोशी जे पुठियां हिकिड़ी पूरी तारीख़ है। इहो माण्हू ईअं न आहिनि त ईअं खाना बदोश थी आहे ईअं वेठा आहिनि, उन्हनि जे पुठियां पूरी हिस्ट्री आहे कीअं खाना बदोश थिया आहिनि, छा थियो आहे। उन ते ॿी शइ आहे उहे कबीला अॼु ॾींहुं ताईं असां वटि गार जे हिसाब सां मतिलबु कन्यार असां वटि गार। मूं हिकिड़ी यूनिवर्सिटी जी रिसर्च पढ़ी हुन में हुन लिखियो आहे बाबा कन्यार जेको बुनियादी तौर झंग में रहंदड़ कबीलो झंग में रहंदड़ खे उन एरा में कन्यार चयो वेंदो। हाणे इन्हनि खाना बदोशन जा ॿ मेन सबब ट्राइब्स आहिनि, हिकिड़ो सांसी ऐं हिकिड़ा कन्यार। हाणे सांसी मिसाल रणजीत सिंह पाण सांसी आहे, ठीक, असां वटि सांसी घटनि में वेठा आहिनि। हिंदू पंजाब जे अंदरि सांसी पूरो कबीलो आहे जेको रहे थो ऐं उहो सांसी कबीलो माने उते मोतबर सम्झो वञे, पर जेके असुल सांसी जे कास्ट जे मज़हब जे रिलीजन जेॾीमहिल उहे मुस्लमान थिया त उहे मोतबर थी विया, पर जेके पंहिंजे मज़हब सां रहिया उहे अॼु बि शहरनि में फिरनि था। उन्हनि सांसियुनि उन रणजीत सिंह ख़ुदि बि सांसी, उन खां पोइ मिसाल तौर कूचड़ा कबीलो आहे। हाणे कूचड़ा कूच सिंधो सां फारसी में सफ़र करण खे चवंदा आहिनि, पाण उहो आम तौर ते इस्तेमालु थींदो भाई कूच करे वियो। हाणे उहे ट्रेवलर्स हुआ उन्हनि खे चइबो आहे कूचड़ा आहिनि सफ़र था कनि हिकु जॻह खां ॿी जॻह ते, असां उन्हनि खे दॿे कूचड़े खे गार ठाही। उहे कबीला असां वटि गार बणिजी विया ऐं इहे मिसाल तौर ॿिया काफ़ी सारा कबीला आहिनि जिन खे गार जो तस्वर या गार कबूतरा मिसाल कबूतरा आहिनि। हाणे कबूतरा बुनियादी तौर ते नटिया आहिनि, हुनखे कबूतरा इन जे करे चइबो हो त उन्हनि जे जेको औरतूं हूंदियूं हुयूं उहे नाच कंदियूं हुयूं, रसे ते चढ़ी वेंदियूं हुयूं बांस जे मथां ऐं पंहिंजो पाण खे कबूतर वांगुरु कंदियूं हुयूं त हेठां बीठल माण्हू ताड़ियूं वॼाए चवंदा कबूतरी ऐं उन तां उन कबीले ते कबूतरा नालो त ईअं हर कबीले जे पुठियां
हिकिड़ी वॾी रिसर्च मूं हिकिड़ी निगाह विधी आहे, हिकिड़ी विहक हिकिड़े कबीले सां हिकिड़ी विहक आहे। इहा जेका विहक इहा घणो अॻु में जॾहिं पहिरियों किताबु आयो मुंहिंजो त साईं मूंखे चयो त बाबा हीउ त किताबु अणपूरो आहे, हिन ते तव्हां अञा कमु करियो। त मुंहिंजो साईं हाणे इहो ई आहे। पोइ साईं उहो वरी छपिजी पियो। पर जेॾी महिल मूं वरी सोचियो त मुंहिंजो साईं मुमताज़ जेका ॻाल्हि कई आहे उहा त ठीकु कई आहे, हिननि कबीलनि ते अलॻि सां तहक़ीक़ थियणु खपे, कमु थियणु खपे। पर आउं इहो त चवां हीउ कमु अञा बि थोरो, अञा हिन ते वधीक कमु। उहो इन जे करे त बसि सिविलाइज़ केरु, असां सिविलाइज़ आहियूं या हो सिविलाइज़ आहियूं। जेकॾहिं रिलीजन जे हिसाब सां अचूं था त जेके शिकारी आहिनि जिन मुर्शिद जा आइडियल आहिनि सभु कबीला, न कुता न कुकार न को सॾु शिकारी, झंगल कढियो पार होए आवड़े। हाणे मिसाल तौर शिकारी आहिनि, शिकारियुनि जो हिकिड़ो कबीलो आहे, थोरी बि लतीफ़ ॻाया आहिनि, लोहारिया बि लतीफ़ ॻाया आहिनि, जोगी बि लतीफ़ ॻाया आहिनि, सामी बि लतीफ़ ॻाया आहिनि। हे सभु लतीफ़ जा कैरेक्टर्स आहिनि। जिन खे लतीफ़ ते कमु करणो उन्हनि खे पहिरीं हिननि ते कमु करणु खपे, छो जो लतीफ़ जा बेसिक कैरेक्टर्स इहे आहिनि। हाणे उन में जेको शिकारी कबीलो आहे या जेको थोरी कबीलो आहे, हाणे उन जूं रीतूं रस्मूं तव्हां ॿुधंदा हुयसि त मूंखे भाउ आयो हिंदू आहियो मुस्लमान आहियो कहिड़ो मतिलबु आहे छा आहे। मैं दीन धर्म उन्हनि वटि का एॾी ख़ासि इंपॉर्टेंस नथो रखे। मिसाल तौर हू आहिनि हिंदू, निकाह मुले खां पढ़ाईंदा, उन्हनि जो मुलो निकाह पढ़ंदो आहे, उहो कबीलो हिन में जाए मरी वञनि था पूरी कोन था हुजे मुलूं तो जनाज़े नमाज़ नथो पढ़ाए दुआ घुरे थो। जेकॾहिं का औरत ॿी शादी करे थी, उनजो मुड़ुसु मरी थो वञे त हू वञनि था चुनी पढ़ाए था अचनि मौलवी खां, उहो हिते उनखे ॾियनि था। वरी मूं उन्हनि खां पुछियो मौलवी खां, चयो भाई छा आहे, छा थो पढ़ी नहीं, छा चयो आहे ईअं मिड़ी। त हाणे उहो हिकिड़ो कबीलो आहे, हिकिड़ो असांजो कबीलो आहे सामी, जेको वॾो ट्रेवल करे थो हिन वक़्तु। उहो सिंध, बलोचिस्तान, ईरान, अफगानिस्तान तेसि ताईं वञे थो। हाणे हुननि छा कयो आहे जो हू पंहिंजो पाण खे कलंदर या मुरीद सम्झाए सॾाइनि था, पंहिंजे हुननि जेको हिते जेके कलंदर जो ठपो लॻो आहे उहो लॻल हूंदो अथनि, गोदड़ियूं हूंदियूं अथनि गॾु। हाणे उन्हनि जा नाला बि जेकॾहिं पुछंदा त को ख़ालिद अली, को रमज़ान अली, को छा, मुंहिंजो पाण केरु आयो ऐं सभिनी जी रस्म तौर सुनत बि थियल आहे ऐं उहो होसि ताईं वञनि था, मुरीद कलंदर जा आहिनि। हाणे उहो हिकिड़ी माने उन्हनि जे अंदरि हिकिड़ी अञा तां उन्हनि जूं रीतूं मरण जूं जेके रीतूं आहिनि, माने आउं सम्झां थो त मज़हब असां हू मज़हब खां अलॻि करे थी करे सोचींदा। मज़हब उन्हनि जी इम्पोर्टेंट हूंदी पर उन खां अलॻि करे थी सोचींदा। ऐं कुझु हिन में जेके खाना बदोश आहिनि, हिन में कुझु क्रिमिनल ट्राइब्स आहिनि ऐं क्रिमिनल एक्ट बि ब्रिटिश गवर्नमेंट पास कयो। उन क्रिमिनल ट्राइब्स में कूचड़ा बचंदा, कूचड़ा चोरी जा वॾा कारीगर। हू चवनि था बाबा जेकॾहिं असांजी औरत हुजे या असांजो मर्द हुजे, असीं बकरी जेकॾहिं वञे पई उनखे झले उनजी ज़बान में कंडो हणंदासीं ऐं पोइ रड़ कोन कंदी, असां गॾा ते विझी हलिया। जेकॾहिं किथे इहा माना हींअर जूं जेके चोरियूं लॻियूं न, त मिसाल जेकॾहिं किथे कणक जो खरो आहे त असां हुन मां 5 बोरियूं कढी जेका बो पई हूंदी उनमें लिकाए छॾींदासीं, पोइ खणी वेंदासीं। त इन क़िस्म जूं जेके ट्राइब्स आहिनि, क्रिमिनल ट्राइब्स, हिकिड़ो भवारिया कबीलो आहे जंहिंजी भंवर माना जेको रसो थींदो आहे उनखे भंवर चइबो आहे, जंहिंमें फासाइबो आहे। त उहो भवारिया कबीलो हिंदुस्तान जो वॾे में वॾो क्रिमिनल ट्राइब, क्रिमिनल कबीलो। उहो कबीलो अलाउद्दीन खिलजी सां बि विढ़ियो ऐं उन कबीले जी हिन वक़्तु जेका प्रैक्टिस हिंदुस्तान में आहे उहो इहो आहे कि जेके हाईवेज़ आहिनि उन्हनि ते हू क्राइम करे थो ऐं वरी पासे ते हलियो थो वञे। अञा ताईं हुनजो ॾोह जेको हिन वक़्तु ताईं उहे आहिनि क्रिमिनल, उन क्रिमिनल खां ॿाहिरि न आहे। ऐं हिकिड़ी कंजरनि जे मिसाल तौर कुझु फील्ड दौरान ऐं लाहौर जी हीरा मंडी में वियुसि, उते हिकिड़े कोठे में वियुसि त उते उन जेका कंजरनि जो जेको हो सामान सॼो माना सोपारी टोड़नि जी सोड़ी खां वठी हर शइ पई। त उते हिकिड़ो हमरा हिकिड़ो उते इक़बाल हिकिड़ो आहे आर्टिस्ट आहे, पेंटिंग्स ठाहींदो आहे, थी सघे साईं यादि वारा सुञाणंदा हुजनि, उहा पॉपुलर लाहौर जी पर्सनालिटी आहे। उहा उन्हनि पेंटिंग्स मां जेके पुराणियूं आहिनि कंजरियूं हुननि जो घर हलाए थो वञे, हुननि खे खाधो वग़ैरह खाराईंदो आहे, कंहिं यूनिवर्सिटी या कॉलेज जो प्रोफेसर आहे। उते जेको माण्हू मूंखे मिलियो हुन ॿुधायो त अवी जेके हींअर कंजरियूं था चओ, हिकिड़ो अहिड़ो दौर हो
जो जेके मौजूद फैमिली पंहिंजो पाण खे या जेके इलीट क्लास हो ऐं उहो इलीट क्लास जा माण्हू पंहिंजा ॿारड़ा हिन कोठनि ते छॾे ॾींदा। उहो इन जे करे जो असीं कोठा ॿारनि खे तहज़ीब सेखारींदा त भाउ हिकिड़े वॾनि जी महफ़िल में कीअं वेहबो आहे, कीअं ॻाल्हाइबो आहे, ऐं उते उहे पेंटिंग्स पयूं हुयूं ऐं हुनजी इहा ॻाल्हि मूंखे कंहिं हद ताईं इंस्पायर कयो त भाई अॼु बि वे उते इलीट क्लास ईंदो, पर हुन इलीट क्लास ऐं हिन इलीट क्लास में हिन वक़्तु फ़र्क़ु त सिंध जा जेके ओरिजिन है उहो भील मिसाल तौर सिंध जो प्योर कबीलो है जेको शिकारी सदायो किथे ऐं किथे किथे उन ज़ातियूं तब्दील थींदियूं रहंदियूं। उहो कबीलो हिन वक़्तु लाड़ में सवन जे तइदाद में मुसलमान थी वियो। उन जा बयान ईंदा आहिनि 900 जेके फैमिलीज़ आहिनि उहे मुस्लिम थी वियूं। मूं उन्हनि खां पुछियो, हुन चई यार असांजा काफ़ी चाचा मामा जेके आहिनि उहे थी विया आहिनि, पर हाणे असांखे घर वेहण जे लाइ मिले त असां थी वञूं। माना हाणे जेका साईं निसार साहब मंशे शिकारी जी ॻाल्हि कई, मंशो अॼु बि मुंहिंजे ज़हन में उन डायलॉग जेको कॾहिं कॾहिं को कैरेक्टर को माण्हू जे ज़हन में अञा निकिरंदो न आहे। हुन ते मूं 2 मज़मून लिखिया, पर अञा ताईं आउं सम्झां थो त मंशे शिकारी जी नंढे गन वारी कुआड़ी हुनजे हथ में आहे। इन जे करे जो हुनखे पंहिंजी धरती ते वेहण जे लाइ 2 बाणियूं ज़मीन न आहे। हू आम जेॾीमहिल हुननि वटि वियसि त हू जस्ट अची वेठा हुआ ऐं वरी कंहिं ज़मीनदार खे बनी खेड़ाइणी हूंदी आहे त हुननि खे वरी लड़ाए छॾींदा आहिनि उहे हलाए। त इन क़िस्म जा जेके कबीला आहिनि इन ते कमु थियणु खपे, जेको तमामु घटि थियो आहे। इन में असांजी रिलीजियस जेका आहे हारमोनी उनखे असां बचाए सघूं था। हिन में कल्चर जी जेका प्योरिटी आहे सिंध जी उहा उन्हनि कबीलनि वटि मौजूदु आहे ऐं हिननि कबीलनि जूं जेके रीतूं रस्मूं आहिनि उहे तव्हांखे कंहिं हद ताईं हैरान करे छॾींदियूं त भई कहिड़ा कबीला आहिनि। ऐं हिकिड़े दफ़ो अहिड़े कबीले वटि बि वियसि जंहिंखे पीउ जो को बि नालो न हो, सिर्फ़ु माउ जे नाले सां सुञा। उहो मूं हिन में लिखियो मछलियूं कबीले जो उनवान। त मूं कोशिशि कई आहे त सिंध जे अंदरि जेके कबीला आहिनि उन्हनि खे कंहिं हद ताईं तव्हां सां इंट्रोड्यूस कराइजे। उनमें जिते फील्ड जर्नलिज्म जो हिस्सो आहे उते गॾोगॾु कुझु रिसर्च मूं रेफर कयूं आहिनि ऐं कुझु उहे बुक्स रेफर कया आहिनि जेके इन्हनि कबीलनि ते, छो जो सिंध में सॉरी टू से मूंखे अहिड़ो किताब नज़र नथो अचे जेको खाना बदोश कबीलनि ते हुजे, पर थोरो घणो जेकॾहिं के खिरविखर कमु कयो बि आहे त उहो उन रिसर्च जे दायरे में या फील्ड जर्नलिज्म जे दायरे में नथो अचे। त उनमें को रीत हुजे, को रस्म हुजे, को ओढण हुजे, को पहिरण हुजे, को कल्चर हुजे, का तहज़ीब, का उन कबीले खां आउं हींअर कंहिंखां इंस्पायर थी लिखी छॾियां त उहा मुंहिंजी इंस्पायरेशन आहे, उहा फील्ड इंस्पायरेशन आहे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, हुन चयो साईं तव्हां हिन औरतुनि खे जेको आहे सो वधीक प्रायोरिटी ॾिनी आहे। मुंहिंजे हे अहिड़ा कबीला आहिनि जिन वटि औरतुनि खे प्रायोरिटी आहे ई आहे। हिननि में काफ़ी सारनि कबीलनि जूं फैमिली हेड्स औरतूं हूंदियूं आहिनि, काफ़ी सारनि कबीलनि जूं माने कबीला ई हेड। असांजे रबारी कबीलो जी फैमिली हेड औरत आहे, जत जेके हलनि था खाना बदूल उन्हनि जी फैमिली हेड औरत आहे। त अहिड़ा काफ़ी कबीला आहिनि जिन जी फैमिली और कुचड़नि जी फैमिली हेड औरत आहे। ऐं कुचड़नि सां मिली मूंखे हिकिड़ी तजुब थियो त हुननि जा पंहिंजा जज बि आहिनि, हुननि जा पंहिंजा वकील बि आहिनि, हुननि जी पंहिंजी पुलिस बि। जेॾीमहिल बेटनि सां माण्हुनि बग़ावत पे कई त हुननि हिकिड़ो पैरेलल सिस्टम शुरू कयो ऐं उहो सिस्टम हली पियो जंहिंजे अंदरि हुननि इहे समूरा फ़ैसिला कया ऐं हिन ते ॿिया दोस्त कमु कंदा। उमेद आहे त ऐं मूं 2 किताब ॾिना आहिनि, हिन 2 किताबनि में हुननि जो शार्ट इंट्रोडक्शन आहे, वरी के ॿिए हक़ मौजूदगी।